नमस्कार। असां शाह अब्दुल लतीफ़ जे शाह जे रसाले मां सुर सामुंडी पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें असां 2 दास्तान पढ़ी चुका आहियूं। अॼु टियों दास्तान पढ़ंदासीं। टें दास्तान में ॾेखारियो वियो आहे त वणजारनि जे वञण खां पोइ संदन स्त्रियुनि जो हाल हीणो आहे, ॾाढो बुरो आहे। हू घणो ई साणस वञी मिलण जूं कोशिशि थियूं कनि, पर हू जेॾा वणजारा विया आहिनि वणज वापारु करण लाइ, उहे बंदर काफ़ी परियां आहिनि ऐं उन्हनि वटि जहाज़ में चढ़ण लाइ पेशाब कोन आहिनि जो हू ॿियनि जहाज़नि में चढ़ी पंहिंजे वणजार वटि, पंहिंजे महबूब वटि वञी मिलनि। अॻियां ॾेखारियो वियो आहे त हू हुननि जे घर बि वणजारनि जे वञण खां पोइ एतिरी ग़रीबी अची थी वञे जो हू ॿियनि खां उधार वठी करे पोइ पंहिंजे घर जो गुज़ारो कनि थियूं। ऐं थधि जो मौसमु अची वियो आहे, जंहिंमें विछोड़े जो सीउ बि उन्हनि खे ॾाढो दिलसोज़ बणाए थो छॾे। ऐं वणजारनि खे त पंहिंजे बसि लंका जे सोन ऐं समुंड जे मोतियुनि जी चाहना आहे, जंहिंजे करे हू सागर लंघे ऐं वणज वापारु करण लाइ वञनि था हली। हेॾां वणजारियूं जेके आहिनि उहे पंहिंजी ससु खे चवनि थियूं त तूं वणजारनि खे छो नथी रोकीं, त उहे 12 महीने में हिकु दफ़ो अचनि था ऐं ईंदे ई वरी वञण जूं ॻाल्हियूं था कनि ऐं अंदर में सोचनि थियूं त अहिड़नि वणजारनि सां शादी करण खां त बहितर हो त असां कुंवारियूं ई रहूं हा, त घटि में घटि इन तरह जो ॾुख त न अचे हा। शाह साहिबु इन खे ॾाढी सुहिणी शाइरीअ में लिखियो आहे। शाह साहिबु चवे थो, पूरा पान पुॼा बंदर मूं ॾूरी थिया, त मूं हर न हंजकी जे आऊं चई चरा, ईअं ई कज पातरी जंहिं पर पिड़ीअ मिड़ा, कारूं ते करियां सो दर उभी ना खुआ। शाह साहिबु चए थो, पूरा मान पुॼा बंदर मूं ॾूरी थिया, मतिलबु मां उते पुॼी कोन थी सघां, बंदर जिते मुंहिंजो पिड़ी वियो आहे वणज वापारु करणु, उहो ॾाढो दूरि आहे। त मूं हर न हंजकी जे आऊं चई चरा, मूं वटि हर में मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि जो मां पंहिंजे पिड़ीअ सां मिलण लाइ ॿेड़ीअ में चढ़ी उन ताईं पहुचां। ईअं ई कज पातरी जंहिं पर पिड़ीअ मिड़ा, ओ पातरी ॿेड़ी हलाइण वारा, अहिड़ी का रिथ कज, अहिड़ो को तरीक़ो ॿुधाए जंहिंसां मां पंहिंजे पिड़ीअ सां हली मिलां, कारूं ते करियां तो दर उभी ना खुआ, मां तुंहिंजे दर ते बीह करे वेनतियूं पई करियां त तूं को इलाजु ॿुधाए, अहिड़ो को उपाय ॿुधाए जंहिंसां मां पंहिंजी पिड़ीअ सां वञी मिली सघां। अॻियां लिखे थो, हर में कीन हुअनि हुई हुन न चाढ़ियो, सारो ॾींहुं समुंड ते लही सिज वियोनि, जॾहिं साईं सबबु कयोनि तॾहिं सुतर थिया सैयद चए। शाह साहिबु चवे थो, हर न कीन हुअनि हुई हुन न चाढ़ियो, हर में कुझु बि हरिणियूं न हुअनि, अर्थात सांस उन्हनि वटि पैसा कीन हुआ ऐं बिना पैसनि जे ॿेड़ीअ वारे बि उन्हनि खे, मल्लाहनि बि उन्हनि खे मुफ़्त में कोन थे चाढ़ियो। सारो ॾींहुं समुंड ते लही सिज वियनि, समुंड ते ॿाॼाईंदे, समुंड जे किनारे मल्लाहनि खे ॿाॼाईंदे, उन्हनि खे वेनतियूं कंदे उनजो सॼो ॾींहुं निकिरी वियो आहे, सिज बि लही वियो आहे। जॾहिं साईं सबबु कयोनि तॾहिं सुतर थिया सैयद, जॾहिं साईं वाह पटी रस्तो ॾेखारियो तॾहिं वञी करे कुझु सराई थी आहे, कुझु उन्हनि जे मन में क्यास आयो आहे। अॻियां लिखे थो, असां उधारा वाणे आवंग चाढ़िया, मुंहुं ॾेई मुंहुं आया समूहा सियारा, उभरनि सिकारा पसो वव ॿियनि जा।
अॻियां वणजाणियुनि जी मन स्थिति ऐं उन्हनि जी माली स्थिति जो वर्णन कयो आहे शाह साहब। शाह साहब चवे थो असां उधारा आणे वांग चाढ़िया। उन्हनि वटि एतिरा पैसा कोन आहिनि जो पंहिंजा थांव बर्तन वठी अचनि, त वणजाणियूं जेके आहिनि उधारा थांव बर्तन वठी चूल्हा ॿारीनि थियूं ऐं चाढ़ीनि थियूं, जंहिंसां पंहिंजी रोटी ऐं गुज़ारो कनि थियूं। ऐं मुंहुं ॾेई मुंहुं आया समूहा सियारा। सियारे जूं घणियूं थधियूं शुरू थी रहियूं आहिनि। ॿियनि जा पती ॾिसी उन्हनि खे अंदर में ॾाढी पीड़ा थी थिए ऐं विछोड़े जो दर्द जो अहसासु थो थिए। उभरनि सिकारा पसो वह ॿियनि जा पती ॾिसी उन्हनि खे ॾाढो दर्द थो थिए ऐं उन्हनि खे ॾाढो पीड़ा पई थी थिए विछोड़े जी। मूं उभे तर हेठि पिड़ियुनि पग छोड़िया, मां मुही में ॾेठि नात सॼण सबा जा घणो। शाह साहब अॻियां वणजाणियुनि जी मन स्थिति तो चवे थो, मन ई मन में सोचनि थियूं त मूं उभे तर हेठि पिड़ियुनि पग छोड़िया, भई तर वटि मुंहिंजे बीठे ई, समुंड जे किनारे मुंहिंजे बीठे ई जेकी आहे मुंहिंजा पिड़ी, मुंहिंजो जेको पति देव आहे उहो मूंखे छॾे करे हलियो थो वञे। तो मन ई मन में सोचनि थियूं त शायदि का मुही में ॾेठि नात सॼण सबाजा घणो, त शायदि मूं में का ऐब आहे, मूं में का कमी आहे, न त असांजा सॼण, असांजा पिड़ी त ॾाढा सबाजा आहिनि। अॻियां शाह साहब चवे थो मूं उभे तर पास पिड़ियुनि पग छोड़िया, हू अल्लाह हार ओढ़िया, आऊं दम दम दुआ कंदियासि, आह न लाहींदियासि मोटी ईंदा मां गॾे। केॾी न सुहिणी शाइरी शाह साहब चई आहे त मूं उभे तर पास पिड़ियुनि पग छोड़िया, भई मुंहिंजे बीठे ई बीठे, समुंड जे किनारे बीठे ई बीठे असांजा पिड़ी जेके आहिनि, जेके सामूंडी आहिनि, उहे समुंड जे रस्ते वणज वापारु करण लाइ वञनि था। हू अल्लाह हार उहिरिया, आऊं दम दम दुआ कंदियासि। हू साईं जो आसरो वठी करे समुंड जे किनारे वापारु करण लाइ वञनि था हली, ऐं मां जेकी आहे दम दम पल पल उन्हनि लाइ दुआ पई करियां त आओ न आहींदियासि मोटी ईंदा मां गॾे। मुंहिंजी इहा आस साईं पूरी कंदो त उहे शल सुख सां वापसि मोटी ईंदा ऐं मूंसां अची मिलंदा। अॻियां शाह साहब चए थो खारे खेराऊं मथे मिठे मोटिया, सौदो कन न सोन जो वॾा विहाऊं, मोती जे महिराण जा तिन जा तामाऊं, सामुंडी साओ लंका लोके आया। अॻियां शाह साहब चए थो त खारे समुंड में वणज वापारु करण लाइ सामूंडी आहे वञनि था, खारे खेराऊं, खारे समुंड में वणज वापारु करण लाइ वञनि था, मथे मिठे मोटिया, ऐं वरी मिठे पाणीअ रस्ते अर्थात सिंधू नदीअ जे रस्ते मोटी था अचनि। सौदा कन न सोन जा वॾा विहाऊं, जेके वॾा सौदागर आहिनि, जेके वॾा सामूंडी आहिनि, उहे सोन जा सौदा कोन था कनि। उन्हनि खे छाजी चाहना आहे त मोती जे महिराण जा तिन जा तामाऊं, उन्हनि खे त सागर जे मोतियुनि जी चाहना आहे। उन्हनि खे सागर में जेके बेशुमार ऐं बेशक क़ीमती मोती आहिनि उन्हनि जी चाहना आहे। सामुंडी साओ लंका लोके आया, तिन जी जेके वॾा व्यापारी आहिनि, वॾा सामूंडी आहिनि, उहे लंका अर्थात श्रीलंका वञी करे उते वणज वापारु करे उते ॻोहाड़े आया आहिनि, उते लूटे आया, लंका खे लूटे आया आहिनि। इहा मान्यता आहे त उते वापारु करे उतां जेको आहे सोन चांदी खणी आया ऐं सिंध जा जेके मसाला आहिनि ऐं ॿिया शयूं आहिनि उहे उते विकिणे आया आहिनि। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। धन्यवाद।